अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां जिते मोचको थाणे जी हद में सीटीटी कार्रवाई कई आहे। पाबंदी मढ़ियल तंज़ीम जा 3 कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची खां। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल, सीटीटी पारां जारी कयल बदिराई मूजिब मोचको थाणे जी हद में कार्रवाई करे पाबंदी मिलियल तंज़ीम जा 3 कारकुन गिरफ़्तार करे वरिता आहिनि। इहो पिणु ॼाणायो वियो आहे त वफ़ाक़ी हसास इदारे जे तावन सां नादरन बाईपास हब रिवर रोड ते कार्रवाई कई आहे, जंहिंमें एसा तंज़ीम जा 3 दहशतगर्द गिरफ़्तार कया विया आहिनि। सीटीटी पिणु ॿुधायो आहे त गिरफ़्तार जाबदर में फयाज़ अली जमाली वलद फ़कीर बाग़ अली जमाली, अली असगर वलद इमाम बख्श, हुन सां गॾु शैब अली वलद इब्राहिम शामिल आहिनि। जॾहिं त अब्बस जेके साथी आहे उहे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। सीटीटी मूजिब गिरफ़्तार जाबदरनि वटां गैर क़ानूनी हथियार ऐं धमाकेदार मादो पिणु हथ कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, कराची खां